तिरिसे ज़िंदगीअ जो सिहत ते वॾो असरु पवंदो आहे। इहो ई सबबु आहे त सिहत सां सलाड़ियल दुनिया जा इदारा हर माण्हूअ खे सभ खां पहिरीं पंहिंजी बहितर रूटीन ते आणण लाइ ज़ोर भरींदा आहिनि ऐं ॾींहं में घटि अधु कलाक वर्ज़िश करण जी ताईद कई वेंदी आहे। बुनियादी तौर ते ॾिठो वञे त इहो कमु रियासतुनि ऐं हुकूमतुनि जो आहे, पर तंहिं हूंदे बि केतिरा ई निजी इदारा बि अहिड़ी ज़िमेवारीअ खां मुंहुं नाहिनि फेरींदा। अहिड़े ई हवाले सां चीन जी हिकु कंपनी पंहिंजे वर्करनि जी सिहत जो ख़्यालु रखंदे हिकु अहिड़ी अनोखी सहूलियत ॾींदी आहे जंहिं बाबति शायदि अव्हां कॾहिं ॿुधो हुजे। चीन में कागज़ ठाहिण वारी डांगपू पेपर नाले हिकु कंपनी पंहिंजे मुलाज़िमनि खे वर्ज़िश करण ते बोनस ॾींदी आहे। इन कंपनी में कमु कंदड़ मुलाज़िमनि खे 50 किलोमीटर डोड़ण या पंधु करण ते महीने जो मुकमल बोनस मिले थो। कंपनी अहिड़ी सहूलियत रुॻो मुलाज़िमनि में वर्ज़िश जी अहमियत ऐं उन्हनि जी सिहत खे नज़र में रखंदे ॾिए थी। अहिड़ी सहूलियत माणण लाइ कंपनी में कमु कंदड़ हरनी मुलाज़िमनि खे महीने में 50 किलोमीटर पंधु करण सां हिकु जेतिरो ऐं मुकमल बोनस मिलंदो आहे, जॾहिं त महीने में 40 किलोमीटर पंधु कंदड़ मुलाज़िमनि खे बोनस जो 60% मिले थो। इन खां सवाइ 30 किलोमीटर पंधु कंदड़ माण्हू बि बोनस मां 30% माणे सघनि था, जेको उन्हनि जी माहिवार पघार खां अलॻि हूंदो आहे।